यार मुखे तब सोजाने नादिर खान ते भाव गिरफ्तार थियो अथसि। चोरो घर खां ॿाहिरि पेरी कोन थो कढे, मुल मार जे मथो ॼावल हलाए छा। बाबा यो नादिर ज़हनी तौर ते अञा नाबालिग आहे। जेकॾहिं नादिर खान में लक्षण कोन्हनि तूं ॾे मुल्क खे टांटा। मां छा कयां बाबा, सॼे तर में सालार खान जे लाइ को बि माण्हू कोन थियो आहे। अड़े जेकॾहिं सूबेदार सोढल सां विढ़ी नथो सघी त घटि में घटि हिन परू ऐं सुल्तान जा मथां त फाड़ न, फरियादी त उहे पाइनि। बाबा मां घटि कोन कंदुसि हिन सुल्तान ऐं परूअ सां। अहिड़ी त बंबोर खे बाह ॾींदोमानि, सॼो साल ॻोठ मां दुआ जी धप कोन विंदनि। अड़े हाणे इहे ठल्हा ठकाव न छॾ। मां त चवां थो त हिन छोरे सुल्तान खे वॾी मस्ती आहे बाबा, वॾी मस्ती आहे। इन छोरे जी मस्ती लाइणी आहे मूंखे। बाबा जे हुकुम करी न त सरदार सियाणे खान खे चवां पंहिंजो यार आहे, ऐं सरदार सियाणो खान चङनि भलनि जो पटको दूर करण में देरि न आहे कंदो। अड़े हिन सुल्तान छोरे खे त खंभे खणी आहे मूं वटि। इन जे पुठियां ते मांखे हथ सेकिया, हिकिड़ी न चीभट ॾिनीमांसि, चीकट निकिरी वेंदासीं। ची ची कंदो त तो ची ची। हा बाबा, हिन सुल्तान सां मां खट कोन कंदुसि। बाबा जेसि ताईं सालार खान आज़ादु नथो थिए तेसि ताईं हली था पाण बंगलो वसायूं। हा साईं, सालार खान असांजो आहे मिट ऐं हुनजी मिल्कियत में असांजो हिसो आहे। दादा उमिरि आहे थी, अञा अकुल कमु कोन थो करे। सदोरी प्यार जो परणो कयो हो ऐं शादीअ जे 3 ॾींहं संदसि मुड़ुस जो एक्सीडेंट थी वियो ऐं उन जो मुड़ुस ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो। सदोरी 3 ॾींहंनि खां पोइ ॻोठ मोटी आई। माइटनि खे चयाईं त मां मुर्शिद जी दरगाह ते वई हुयसि। जेके छोकिरियूं माउ पीउ जी इज़त मिटीअ में मिलाए भॼी वेंदियूं आहिनि न, उन्हनि खे कुदरत अहिड़ी सज़ा ॾींदी आहे। काश सदोरी पंहिंजे माउ पीउ जी इज़त करे हा। ॻाल्हि अञा हिते नाहे ख़तम थी। सदोरीअ खे झटको तॾहिं लॻो जॾहिं हुनखे इहा ख़बर पई त हू उमीद सां आहे। हाणे हू माण्हुनि खे छा ॿुधाए हा त हुनजे पेट में कंहिंजो ॿारु आहे। त पोइ सदोरी छा कयो? जॾहिं न माण्हुनि खे ख़बर पई त सदोरी उमीद सां आहे त माण्हुनि वञी हुनजे माइटनि खे ॿुधायो। हुनजे माइटनि खे मेहणा ई ताना ॾिनऊं त सदोरी मुंहुं करे निकिरी पई ऐं अची करे असां वटि पनाह वरिताई। सना, असां त रब जे रज़ा ख़ातिर हुनखे पनाह ॾिनी आहे, पर उहा सिंधी जी चवणी न ॿुधी अथई त तिर जी गुथी 100 चोटूं खाए। सो हाणे सदोरी खे सुकून कॾहिं न मिलंदो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।